दिल ए दिमाग जे अंदर जेकरे हिकड़ी ज़री ए रत्ती बराबर पे इहो शक ए शुभो वेहिजी वियो त नऊज़ु बिल्लाह शायद हुजूर खातमुन नबियीन न हुजे, ईमान खत्म थी वियो। अल्लाह जो कसम पाकिस्तान जे सरजमीन ते निगाह कयो, जह ॾींहं खां पाकिस्तान वजूद में आयो उन ॾींहं खां वठी करे कुछ बदबख्तन मलऊनन बेगैरतन हुजूर जे खत्मे नबूवत जे मथा हमला करण शुरू किया, लेकिन हर महाज ते जने ता नजर ऐं निगाह कंदो ताकि हर महाज ते उलमाए हक उलमाए देवबंद उन्हनि जे साम्हूं बीठल सीसा पिलाई दीवार नजर ईंदा। जेकॾहिं 7 सितंबर 1974 ते पाकिस्तान जे ऐवानन मां हजरत मौलाना मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह फातिह ऐवान बणियो हो त घोटकीअ वारो 22 अगस्त 2024 ते पाकिस्तान जे सुप्रीम कोर्ट मां मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह जो फर्जंद हजरत मौलाना फजलुर रहमान फातिह अदालत बणियो हो। जेके जागो दा सुभान अल्लाह चवंदा हलो। वडे टाइम खां मां घोटकी शहर में मां तहफ़्फ़ुज़ ख़त्मे नबूवत जे जानिसारन जी सुभान अल्लाह ॿुधण आयो हां। अल्लाह जो कसम मां ॾाढो थकियल हां, तव्हांजे मोहब्बत में आयो हां, मोहब्बत ॾियण बि आयो हां, घोटकी वारो तव्हां खां मोहब्बत वठण बि आयो हां। अहिड़ी सुभान अल्लाह चओ जो इन्हनि ज़ालिमन मलऊनन खे ख़बर पए त ॿुधो हुजूर जे ख़त्मे नबूवत जा मुहाफ़िज़ जंग में, थर में, शहर में, बरपट बयाबान में अॼु बि ज़िंदह ताबिंदह मौजूद आहिनि। अब ख़त्मे नबूवत जो तहफ़्फ़ुज़ कंदो इंशाअल्लाह। मां इंशाअल्लाह मुजाहिदन जी ॿुधण थो चाहियां, इंशाअल्लाह जानिसारन जी ॿुधण थो चाहियां, इंशाअल्लाह वफ़ादारन जी ॿुधण थो चाहियां, इंशाअल्लाह सच्चन आशिकन जी ॿुधण थो चाहियां। मां साथिन खे चवंदो हां तोखे हुजूर जे ख़त्मे नबूवत जो तहफ़्फ़ुज़ सिखणो आहे न। मौलाना सहाबा जे पाक जिंदगिन के पढ़, सहाबा जे जिंदगिन जो मुतालो कर, तोखे खबर पए त आका जे ख़त्मे नबूवत जो तहफ़्फ़ुज़ कीअं कबो। माने तवज्जो कजाए जने मां अहादीस मुबारक जे किताबन ते नजर थो कया, मुझे साईं जो प्यारो सहाबी जे जो नालो हजरत सईद बिन आमिर रज़ी अल्लाह तआला चे थो अने मां कलमो कोन पढ़ियो हो, मुसलमान कोन थियो हो, आका जे हथन ते बैयत कोन कया जी मक्के जी सरजमीन आ जने अल्लाह काफरन के बदर जे मैदान में जलील ख़ार कियो, काफरन के शिकस्त मिली, काफर मोटिया। मुझे साईं जे हिकड़े गुलाम जे जो नालो हो हजरत खुबैब बिन अदी रज़ी अल्लाह तआला काफरन गिरफ्तार क्यों अल्लाहु अकबर। मक्के में ऐलान था, हुकरा था, रड़ियों थियो त मक्के वारो बाहर निकरो, मर्दो बाहर निकरो, औरतों बाहर निकरो, जवानों बाहर निकरो, बूढ़ो बाहर निकरो। मोहम्मद अब्दुल्ला जे पुट जे हिकड़े गुलाम के गिरफ्तार कियो आ। अज उनके केफरे किरदार ताईं पहुंचाईंदासे, अज उनके क़यासत ते टंगींदासे। अल्लाहु अकबर कबीरा। हजरत सईद बिन आमिर चे तो जने यो आवाज मां ॿुधो, मां भी घर मां निकरी आयुम, मक्के खां ॿाहिर आयुम, हिकड़े मैदान में मां ॾिठो माण्हुनि जी तमाम घणी रशा, मां जसीम भी हुम, ताकतवर भी हुम, सफ़ुन के चीरींदे मां सरदारन सां बिल्कुल गॾिजी बीठो। हाने सॼो मंज़र मुझे अखियुनि जे साम्हूं हो कि मां ॾिठो त मुझे साईं जो गुलाम हजरत खुबैब बिन अदी उनखे वर्तियूं था अचनि, हथ में हथ कड़ियूं लॻल आहिनि, पेरनि में बेड़ियूं लॻल आहिनि। अल्लाहु अकबर कबीरा। जे हजरत खुबैब बिन अदी खे वठी आया, सॼो मंज़र मां ॾिसां पियो। माने तवज्जो कजाए, हजरत खुबैब बिन अदी खे वठी आया जी जॾहिं मुंहिंजी नज़र हजरत खुबैब बिन अदी जे चेहरे ते पई, मां हैरान थी वियुमि। भाई जो फंदो साम्हूं आ,
खुबैब बिन अदी अकेलो आ, हर तरफ काफर हैं, हथन में हथ कड़ियों, पेरन में बेड़ियों, चेहरे ते परेशानी कोन है, चेहरे ते वडो इत्मीनान आ, चेहरे ते वडो सुकून आ। जी मां हैरान थी वियो, अल्लाहु अकबर कबीरा। जी मुझे कन्नन ते हजरत खुबैब बिन अदी जो आवाज आयो, मारे तवज्जो कजाए, काफरन सा मुखातब थियो। काफरन के जी ज़ालिमो उन हिकड़ो अर्ज के कबूल कियो, मेहरबानी कियो, थोड़ी मोहलत मुखे दियो त मां पंजे परवरदिगार जे लाए बरकातू नमाज पढ़ी वठा। अजो सुभान अल्लाह मोहब्बत वारी चओ त सही है। थोड़ी मोहलत दियो, मां पंजे परवरदिगार जे लाए बरकातू नमाज पढ़ी वठा। अल्लाहु अकबर। काफरन इजाजत दिनी, हजरत खुबैब बिन अदी नमाज शुरू कई। अल्लाहु अकबर कबीरा, नमाज तो पढ़े। हजरत सईद बिन आमिर जदों मां चेहरे के तकियास पो, यार वडी गाल है, केड़े किस्म जा मानू है, इनके परेशानी कोने, को टेंशन ही कोने, केड़े त सुकून वारी नमाज तो पढ़े, केड़े त इत्मीनान वारी नमाज तो पढ़े। अल्लाहु अकबर। मां साथन के चवंदो हां अल्लाह जो कसम, हजरत यूसुफ अलैहि सलाम दे हुस्न वारे चेहरे के दिसी माइन और तुन बेहोशी में पंजा हथ कटिया हा। सुभान अल्लाह। चवंदा आलो मां वदंदो हला। मोजो टाइम टोटल अध कलाक का 15 मिनट थी वन, बाकी 15 मिनट मां या 15 मिनट तहां का मोहब्बत वठण दो चाहिया। असानी दीर लेने ना या स्टार्ट कोन थी आ। हां सही बड़ा हाजिर थी बने मौजो पे हुजूर जे आशिकन में नालो लिखजी वने, वरी तफसीली बयानात पया थींदा। मारे तवज्जो कजाए, मां हजरत यूसुफ अलैहि सलाम जे हसीन चेहरे के दिसी और तुन माइन बेहोशी में पंजा हथ कटिया हा। पर मारे तवज्जो कजाए, मोजे साईं जो वज़ुहा वारो चेहरो दिसी, मोजे साईं जे हुस्न जो मुकाबलो ही कोने। अल्लाह जो कसम, आका जे जमाल जो मुकाबलो ही कोन है न। मारे तवज्जो कजाए। अल्लाहु अकबर। जने मां अहादीस मुबारक जे किताबन जो मुतालो थो क्या, मुखे नजर थो जे मदीने जे मीर आमिना जे लाल जे पाक जुबान जा पाक लफ्ज मोजे साईं फरमायो, रब करीम हुस्न जा हिस्सा कया। अल्लाह पाक हुस्न जो हिकड़ो हिस्सो हजरत यूसुफ अलैहि सलाम के अता कयो। रब करीम हुस्न जो ॿियो हिस्सो सॼी काइनात में तक़सीम कयो। अल्लाहु अकबर। आसमानन ते नजर कर, हुस्न जी ज़रिया, ज़मीनुन ते नजर कर, हुस्न जी ज़रिया, सिज चंद्र तारन ते नजर कर, हुस्न जी ज़रिया, जानवरन परिंदन ते नजर कर, हुस्न जी परिया, इंसानन जिन्नन फरिश्तन ते नजर कर, हुस्न जी ज़रिया। या हदीस मुहद्दिसीन किराम जे सामो आई, मुहद्दिसीन किराम परेशान थी विया। हदीस भी सही आ, सनद भी मौजूद आ, रिवायत भी सही आ। मुझे साईं पाक जुबान जा पाक लफ्ज़ है, मदीने जे मीर फरमायो, रब हुस्न जा हिस्सा कया। हिकड़ो हिस्सो हजरत यूसुफ अलैहि सलाम के मिलियो, ॿियो हिस्सो रब सॼी काइनात में तक़सीम कयो। मुहद्दिसीन किराम सोचिन पिया, असां जे आका के रब केड़ो हुस्न अता कयो, रब केड़ो जमाल अता कयो, रब केड़ो कमाल अता कयो। अल्लाहु अकबर। मुहद्दिसीन किराम सोचे दुनिया वारन सा मुखातब थिया। ओ दुनिया वारो ॿुधो, मुआमिलो समझ में अची वियो, ॻाल्हि समझ में अची वई। अल्लाह तबारक व तआला इन दुनिया जे अंदर जेतिरा भी नबी मोकिलिया, समूरा नबी वॾा हसीन हा, वॾा जमील हा। अल्लाह जा जेतिरा भी नबी इन रूए ज़मीन ते आया, समूरा नबी हसीन हा। पर मारे तवज्जो कजाए, रब्बे मोहम्मद जो कसम, मदीने जे मीर जे हुस्न जो मुकाबलो कोन है, शान जो मुकाबलो कोन है, मान जो मुकाबलो कोन है, मर्तबे जो मुकाबलो कोन है, फजीलत जो मुकाबलो कोन है। जने
अहादीस मुबारक है जे किताबन ते नजर थो क्यों मुझे अम्मा आमना सैन थी फरमाए जने मुझे बचड़े जी विलादत थी विलादत बासादात थी विलादत मुबारक थी ताई मुझे बच्चे खे खयो मां आमिना जे अखिन जे सामो खणी आई जने मुझी निगाह पंहिंजे बचड़े जे बसुहा वारे चेहरे ते पई अम्मा आमना थी फरमाए हेड़ो हसीन करे मुझे अखिन दिठो ही कोने वाह को तुझे शान जो केर मुकाबलो कदो थोड़ी देर गुजरी मुझे साईं जो चाचो जनाब अबू तालिब आयो भाईटे जे चेहरे के दिसी अचा चेहरे जा दीदार करे अचा जने मुझे साईं जे चेहरे अनवर जो दीदार के जनाब अबू तालिब थो फरमाए हेड़ो हसीन मां पंहिंजी जिंदगी में कदे कोने डिठो थोड़ी देर गुजरी मुझे साईं जो डाडो ख्वाजा अब्दुल मुतल्लब पंहिंजे पोटे जे चेहरे जो दीदार करण थो चे अल्लाहु अकबर कबीरा जने मुझे आका जे खिदमत में आयो मुझे आका जे चेहरे अनवर जो दीदार के ही ख्वाजा अब्दुल मुतल्लब चवण लगो ओ दुनिया वारो मां त मक्को भी डिठो आ मां त मदीनो भी डिठो आ मां त शाम भी डिठो आ मां त यमन भी डिठो आ वडा वडा हसीन डिठा है वडा वडा कबीला घूमी आयो हां सरदार दिसी आयो हां पर अज दी हताई मुझी अख में हेड़ो हसीन ना है डिठो और जनाब जिब्रील अलैहिस्सलाम रब जे बारगाह में अर्ज करे ओ मुझा रब मेहरबानी कर ले तुझे महबूब जी विलादत थी भैया ओ मुझा अल्लाह इजाजत देना तुझे महबूब जे चेहरे जो दीदार करे अचा चेहरे के दिसी अचा रब इजाजत दिनी जनाब जिब्रील अलैहिस्सलाम मुझे साईं जे खिदमत में आयो अम्मा आमिना जे घर में आयो जने जनाब जिब्रील जी मुझे साईं जे चेहरे अनवर ते नजर पई चे थो कल्लब तो मशारिकल अर्ज़ व मगारिबहा ओ दुनिया वारो तहां त दुनिया के डिठो मक्के के डिठो मदीने के डिठो शाम के डिठो यमन के डिठो मां जिब्राइल जमीन का वठी करे आसमान ताई सजी फिजा के डिठो मां जिब्रील मशरिक का वठी करे मगरिब ताई सजी दुनिया के डिठो मां तरफ जा समूरा नबी भी डिठो हजरत आदम सफीउल्लाह आयो मां डिठो हजरत नूह नजीउल्लाह आयो मां डिठो हजरत इब्राहिम खलीलुल्लाह आयो मां डिठो हजरत इस्माइल सबीहुल्लाह आयो मां डिठो हजरत यूसुफ सिद्दीकुल्लाह आयो मां डिठो हजरत दाऊद खलीफतुल्लाह आयो मां डिठो हजरत मूसा कलीमुल्लाह आयो मां डिठो हजरत ईसा रूहुल्लाह आयो मां डिठो जतो कल्लब तो मशारिकल अर्ज़ व मगारिबहा लम अरा अहदन अहसन अशरफ अफजल मिन मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नारे जले मान चयो नारो हणो भी मुजाहिदन वांगुर नारे जो जवाब पे मुजाहिदन वांगुर अचण खपे नाराए तकबीर नाराए तकबीर ताजदार खत्म नबूवत ताजो तख्त खत्म नबूवत ताजदार खत्म नबूवत नाराए तकबीर जनाब जिब्रील तो फरमाए नूरी मखलूक जो सरदार अब तवज्जो है ना नूरी मखलूक जो सरदार जनाब जिब्रील तो फरमाए हेड़ो हसीन त कदे मां भी नहीं डिठो एडो हसीना एडो अल्लाहु अकबर कबीरा मारे तवज्जो क जाए मुझो साईं त वडो हसीन हो ना अल्लाह जो कसम किताबन में चतो हजरत हसन रजी अल्लाह ताला मुझे साईं जी खिदमत में बैठो अब तवज्जो है ना गाल में गाल निकल जी थी वने हजरत हसन मुझे साईं जी खिदमत में बैठो चतो साईं अरे मुझे दिल थी चे तमा तहां जे शान में चंद अशार चवा वो मुखे चए ना बाबू मुखे इजाजत दे तुझे शान में 2 साल मा चया जल्दी कर वाह वाह थींदी मानू खुश थींदा मां में ॾाढो खुश थींदो ऐसा जी ईमान जी तकाजा है ना भाई ईमान कमजोर है ना अल्लाहु अकबर कबीरा हजरत हसन बिनी जहानन जे सरदार खे थो चे सही इजाजत दियो मुझी दिल थी चे मां कुछ अशार लिखया है ताजे शान में अशार चा किताबन में चे तो मुझो साईं खामोश मुझो साईं ता हयादार हो
अल्लाह जो कसम मुझे साईं जड़ो हयादार केर थी दो मुझो साईं त बा अखलाक हो न अखलाकन जो मुकाबलो केर कंदो घोटकी वारो मुझो साईं त बा किरदार हो न किरदारन जो मुकाबलो केर कंदो आमीना जो लाल बा गुफ्तार हो मुझे आका जे गुफ्तारन जो मुकाबलो केर कंदो मुझो साईं खामोशा जनाब जिब्रील आयो साईं रब चे तो त हसन के च उठी बे सुभान अल्लाह चो त बधान मां मन्या तो गर्मी आ ताजी बेटी लो थी वई आ ता वाइज घणा क्या है न बा डीहरा ता सफर पे क्या है मुके इल्म आ ताजी थकावट जो मुके एहसास घबरायो जल्दी जल्दी ताजी जान छड्या तो मारे तवज्जो कजाए मुझे साईं फरमायो हसन उठ जनाब जिब्रील आयो आ अल्लाह जो पैगाम खणी आयो आ कुम या हसन अय्यदकल्लाहु बिरूहिल कुदुस मिन्हु अरे तवज्जो कजाए कुम या हसन अय्यदकल्लाहु बिरूहिल कुदुस मिन्हु हसन रब थो चवई उठी भी करे रब थो चवई मुझे महबूब जे शान में अशार चो मुझे महबूब जे हुस्न जा तस्किरा कर जमाल जा तस्किरा कर कमाल जा तस्किरा कर हजरत हसन भी क्या मुझी दिल चेती मां भी कया अब आयो मूड में आयो न मोहब्बत से बैठा हो न सरकार दो आलम के रुख पर अनवार का आलम क्या होगा सरकार दो आलम के रुख पर अनवार का आलम क्या होगा जब जुल्फ का जिक्र है कुरान में रुखसार का आलम क्या होगा मा अहसन का मा अजमल का सुभान अल्लाह अब जैसी ताईं यो शेर है हुजूर जो तस्किरो हलंदो ता मूसा गद सुभान अल्लाह चवंदो अब आए वादो इंशाअल्लाह वो सुभान अल्लाह चो मा अहसन का मा अजमल का सुभान अल्लाह मेराज की शब जब अल्लाह ने महबूब अपने को बुलवाया मेराज की शब जब अल्लाह ने महबूब अपने को बुलवाया सोचो तो सही उन दोनों में सोचो तो सही उन दोनों में गुफ्तार का आलम क्या होगा मा अहसन का मा अजमल का सुभान अल्लाह जिस वक्त हलीमा की गोदी अनवार खुदा से रोशन थी जिस वक्त हलीमा की गोदी अनवार खुदा से रोशन थी उस वक्त हलीमा ताई के घर बार का आलम क्या होगा मा अहसन का मा अजमल का सुभान अल्लाह जिस वक्त थे उनकी खिदमत में अबू बकर उमर उस्मान अली बटे ॾींहं पहिरियां तव्हां ॾिठा हूंदा उनमान ना गाल लिखिया त बयान किया तो काफिला अब ॿुधाव यारनि जा काफिला व्हाट्सएप लगी बयान घणो नथा वञो हर के जो मज़हब ऐं मसलक आहे पर तवज्जो कजाए कंहिं साथी जी मां क्लिप ॿुधमि चए पियो कि मां इन्हनि सुननि खे चवां थो मूंखे अबू बकर जो ईमान त ॾेखारनि अब तवज्जो आहे मैं सुनन के चवा तो मुखे अबू बकर जो ईमान त दिखारन अरे तवज्जो कजाए मुहाफिज खत्म नबुव्वत सय्यदना अबू बकर सिद्दीक रजी अल्लाह तआला सोहरा पैगंबर सय्यदना अबू बकर सिद्दीक रजी अल्लाह तआला मुझे सईद मुसल्ले जो वारिस जनाब अबू बकर सिद्दीक रजी अल्लाह तआला गारे यार जनाब अबू बकर सिद्दीक रजी अल्लाह तआला मां चो मां तू चे थो
तो इन्हनि सुन्ननि खे चवां थो त अबू बकर सिद्दीक़ जो ईमान ॾेखारियो। मां चुम तुंहिंजी एतिरी औकात ई न आहे जो तोखे मां सैयदना अबू बकर सिद्दीक़ जो ईमान ॿुधायां या ॾेखारियां या साबित कयां। मारी तवज्जो कजाए, खोटके वारा जुमले खे ज़ाया न कजाए, बड़ो अहम जुमलो थो ॾियां। मां चुम तू इन क़ाबिल न आहे, तोखे मां सोने अबू बकर सिद्दीक़ जो ईमान ॿुधायां। मारी तवज्जो कजाए, मां चुम अच त मुर्शिद अली शेर चली हक जे वली फातिह खैबर असदुल्लाह अल गालिब जे खिदमत में ता हलऊं। सोहणे अली खां ता पुछऊं, अली अबू बकर जो ईमान त ॿुधाए। तोखे सोहणो अबू बकर ॿुधाईंदो त मुंहिंजे साईं जे ज़िंदगीअ में मुंहिंजो साईं मौजूद आहे। मुंहिंजे साईं जी मस्जिद नबवी आहे, मुसल्लत इमाम सैयदना अबू बकर सिद्दीक़ आहे। पहिरीं सिफ़त जो मुक़्तदी जनाब अली जुल मुर्तज़ा है। जुमले खे ज़ाया न कजाए। अली थो चए नियत कयम नमाज जी, नियत कयम नमाज जी, पढ़ा तो वास्ते अल्लाह ताला जे मुह काबतुल्लाह शरीफ दे चए थो पोयां हिन इमाम जे। ॾाढा चओ न सुभान अल्लाह। इन सहाबा जी अज़मतुन जो केर मुकाबलो कंदो। मारे तवज्जो कजाए, जिस वक्त थे उनकी खिदमत में अबू बकर उमर उस्मान अली, उस वक्त रसूल अकरम के, उस वक्त रसूल अकरम के दरबार का आलम क्या होगा। मा अहसन का मा अजमल का, सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह। खाई है कसम खुद अल्लाह ने असहाब के दौड़ते घोड़ों की, खाई है कसम खुद अल्लाह ने असहाब के दौड़ते घोड़ों की। असहाब का जब ये आलम है, असहाब का जब ये आलम है, सरकार का आलम क्या होगा। मा अहसन का मा अजमल का। मता कबूलियत जी घड़ी हुजे सुभान अल्लाह मोहब्बत वारी। अल्लाह जो कलम जो फरिश्ता लिखंदा हुंदा तुझो नालो मता रब कबूल करे। अजो जहन्नम जे लिस्ट मां कढाए जन्नत जे फहरिस्त में लिखराए छड़े। मा अहसन का मा अजमल का, सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह। जिस वक्त वो जलवा कर होगे उस वक्त का आलम क्या होगा। जिस वक्त वो जलवा कर होगे उस वक्त का आलम क्या होगा। हर कोई फिदा है बिन देखे, हर कोई फिदा है बिन देखे, हर कोई फिदा है बिन देखे। दीदार का आलम क्या होगा। हर कोई फिदा है बिन देखे, दीदार का आलम क्या होगा। मा अहसन का मा अजमल का, सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह। चो सल्लल्लाहु, मोहब्बत सा चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाहु अकबर। जनाब जिब्रील तो चए हेड़ो अज़ीम मां भी ना है डिठो। मारे तवज्जो कजाए, किताबन में चे तो रब रहमान ॻाल्हायो, दुनिया वारो ज़मीनुन वारो। मारे तवज्जो कजाए, दुनिया वारो ज़मीनुन वारो। तहां चौथा हेड़ो हसीनो असां कदें डिठो कोन्हे। अॼु खां पहिरियां मां अल्लाह कदें एड़ो हसीनो खलकियो ई कोन्हे। खुदा जो कसम। मारे तवज्जो कर, किताबन में अचे थो मुहद्दिसीन किराम फरमाइन था हदीस आई रब हुजूर जी हदीस आ, हदीस भी सही आ, सनद मौजूद आ। रब हुस्न जा ब हिस्सा कया। हिकड़ो हिस्सो हजरत यूसुफ अलैहिस्सलाम के, ॿियो हिस्सो सॼी कायनात में तक़सीम थियो। मारे तवज्जो कजाए, वक्त मुख्तसरा मां एड़ थो कयां। अल्लाहु अकबर। जो हदीस आई परेशान थी वियासे। हदीस जो मफ़हूम छा है। रब पंहिंजे महबूब के हुस्न जो केड़ो ज़रूरत अता कयो, केड़ो कमाल अता कयो। अल्लाहु अकबर। मुहद्दिसीन किराम फरमायो दुनिया वारो गाल समझ में अची वई। बुधो बुधो समझो, गाल समझ में अची वई। अल्लाह जा जेतरा भी नबी इन धरती ते आया, समूरा नबी मिसले गुलहा, समूरा नबी मिसले गुलहा। बा गुल समझो था ना,
गुल समझो था न बाबा दुनिया में बाबा है गुलाब जो गुल्ला है राबेला जो गुल्ला है चंबेली जो गुल्ला हजारे किस्म अल्लाह जी तखलीक है किस्मन किस्मन जा गुल हर गुल जी पंजी वैल्यू हर गुल जी पंजी खुशबू हर गुल जी पंजी कीमत हर गुल जी पंजी डिमांड मारे तवज्जो कजाए जेकर है के वडी शख्सियत दे वीनो या का वडी शख्सियत इंडिया पोतू गुल ना है वठंदो गुलन जो मजमू वठंदो बाबा गुलाब जो गुल विझे राबेल जो चंबेली जो फलाणो 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 बाबा वडो गुलदस्तो तैयार करे दे फलाणो अमरा तो अचे फलाणो एमएलए तो अचे फलाणो एमपी तो अचे फलाणो बुजुर्ग तो अचे वो जो मुर्शिद तो अचे मुरब्बी तो अचे रहनुमा तो अचे कायद तो अचे मां उनके गुलदस्तो पेश कंदुम बाबा जने गुलदस्तो गुलन के मिलाए गुलदस्तो तैयार कई हाने गुलदस्ते जी पंहिंजी कीमत गुलदस्ते जी पंहिंजी वैल्यू गुलदस्ते जी पंहिंजी डिमांड गुलदस्ते जी पंहिंजी खुशबू मारी तवज्जो कजाए बुजुर्गन किताबन में लिखियो अल्लाह जा जेतरा नबी आया मिसले गुल आया जने मदीने जे मीर आमिना जे लाल जो वारो आयो रब समूरन नबी जन के गडायो रब समूरन गुलन के गडायो घोटके वारो जुमले के साये न कजाए तो जो ईमान ताजो थी पवदो मुहद्दिसीन किराम फरमायो रब गुलन के गुलन सा गडाए करे एक गुलदस्तो तैयार कयो ऐ रब उन गुलदस्ते जो नालो मुहम्मदुर रसूलुल्लाह रखी छयो मुझे साईं दे पाक जिंदगी ते नजर कर हजरत नूह जी जोश तबलीग मुझे साईं में हजरत इब्राहिम जी वलवले तौहीद मुझे साईं में हजरत इस्माइल जी कुर्बानी मुझे साईं में हजरत यूसुफ जो हुस्न मुझे साईं में हजरत याकूब जो सब्र मुझे साईं में अल्लाहु अकबर कबीरा हजरत यूनुस जो इम्तिहान मुझे साईं में अब तवज्जो है ना हजरत सुलेमान जी बादशाह शहनशाही मुझे साईं में हजरत मूसा जो तकल्लुम मुझे साईं में हजरत दाऊद जो आवाज मुझे साईं में हजरत ईसा जी मोहब्बत मुझे साईं में मदीने जे मीर जे अंदर रब तमाम खुसूसियतूं रखी छडियो रब फरमायो मुझो महबूब एड़ो आ जो मुझे खजानन में हेड़ी दी शय कोन है मां अल्लाह दुनिया वारन ते एहसान तो क्या जो मां अल्लाह पे जो महबूब नबी मोकलिया थो आखिरी गाल तो बयान क्या तवज्जो कर जाए हजरत सईद बिन आमिर फरमाए थो हजरत खुबैब बिन अदी नमाज पढ़ी नमाज के पूरो कई नमाज के खत्म कई डाडी सुकून वाली नमाज हुई नमाज के खत्म कई काफरन सा मुखातब थियो जालिमो जाबिरो आमिरो काफिरो मुशरिको मां नमाज जल्दी जल्दी पढ़िया तवज्जो है तो जो ईमान ताजो थींदो हजरत खुबैब तो फरमाए सामो फाही जो फंदो काफिर बीठा है चतो नमाज जल्दी जल्दी पढ़िया छाजे करे बता तहां जे दिल में यो वहम अचे बता तहां जे दिल में यो ख्याल अचे त मुहम्मदुर रसूलुल्लाह जो गुलाम फाही जे फंदे के दिसी नमाज के लंबो थो करे असा मोमिन हूं मुसलमान हूं सहाबा हूं मौत खा ना हूं रुजंदा असा त मौत के गोलींदा हूं आएगो सुभान अल्लाह चवण वारो सहाबा जी दुआ अल्लाहुम्मा रज़ुक़नी शहादतन फी सबीलिका सहाबा जी दुआ अल्लाहुम्मा रज़ुक़नी शहादतन फी सबीलिका अल्लाह असा के मौत दे त मौत शहादत वारो दे जाए रब मौत दे त मौत शहादत वारो दे जाए मुसलमानों शहादत मजाक ना है अल्लाह जो कसम मसातन के चवनो हा खुश नसीबा अल्लाह जो उहो बानो जेको हुजूर जे खत्मे नबुवत जो तहफ्फुज कंदे कंदे शहादत जो जाम पी वने अब मौत ता चणो आ अब अचणो मरणो अल्लाह सो वडा वडा पीर जगह पेट में गोठ का वे अल्ट्रासाउंड कंदा भया अब समझो था ना जने धक्कड़ो थी के समझे न पण सियाणायो वडा पीर वया बेन के पुट जण वाला वया बेन के शफा जण वाला वया वरी नवा सुबानी ये भी न होदा असजो अकीदो ईमान मौत मेहड़ो ना है पर शहादत अल्लाहु अकबर शहादत खुदा जो कसम हुकूमत ने शहीद शहादत जो जाम पिए ना उन कपड़न सा उनके कब्र में सुम्हारियो जने क़यामत जे ॾियारे शहीद पंहिंजे कब्र मां उथंदो न इन जे जिस्म मां ताज़ो रत टिमंदो जे मां मुश्क ऐं अंबर खां वधीक खुशबू निकरंदी
आए को सुभान अल्लाह चवण वारो खुदा जो कसम जिसमें ताज़ो रत तो हलंदो वो मुखे चवण देना शहादत की हकीकत को समझते हैं खुदा वाले शहादत की हकीकत को समझते हैं खुदा वाले शहादत खूब उसकी दे गए हैं करबला वाले शहादत की हकीकत को समझते हैं खुदा वाले शहादत खूब उसकी दे गए हैं करबला वाले शहादत एक नखीले लाजवाल और गैर फानी है शहादत खुद ही तफसीर हयात जाविदानी है नबी की इज्जत और हुर्मत पे मरना ऐन ईमान है सरे मक्तल भी उनका जिक्र करना ऐन ईमान है डराता है मुझे तारो रसन से क्या अरे नादा नबी के इश्क में सूली पे चढ़ना ऐन ईमान है अल्लाहु अकबर जी ज़ालिमों नमाज जल्दी न करे खत्म कया मता चओ त मौत के ॾिसी नमाज लंबी कई थई हिकिड़ो काफ़िर आयो हज़रत खुबैब खे चई छा खुबैब तू चई थो अॼु तुंहिंजे पंहिंजे घर में सुकून सां हुजे हां आराम सां हुजे हां बिस्तरे ते सुम्हियल हुजे हां हिते तुंहिंजी जॻह ते तुंहिंजो आका हुजे हां अल्लाहु अकबर कबीरा हज़रत खुबैब वजद में अची वियो कि तो मूंखे अल्लाह जे इज्जत जो कसम आहे अज़मत जो कसम आहे जलालत जो कसम आहे किबरियाई जो कसम आहे मूंखे इहो बि गवारा न आहे मां खुबैब पंहिंजे घर में सुतो पियो हुजां ऐं मुंहिंजे आका जे पेर में को कुंडो लॻे खुबैब पंहिंजे आका जे जिस्म ते कंडो बि बर्दाश्त करण जे लाइ तयार न आहे काफ़िर कावड़जी पिया तरारू कढियऊं हज़रत खुबैब जो नकु कटियऊं कन्न कटियऊं अखियूं कढियऊं अल्लाहु अकबर चप कटियऊं जुबान कटियऊं हज़रत खुबैब के टुकड़न टुकड़न में तकसीम क्यों अल्लाह जो कसम शहादत जो जाम पीवियो शहादत जो जाम पीवियो पर दुनिया वारन के तव्हां के असां के मुसलमानन के मोमिनन के हुजूर जे सच्चन आशिकन ऐं यारन के यो पैगाम ॾेई वियो ये हिकड़ी जिंदगी आ जेकॾहिं हज़ारें जिंदगियूं बि हुजन हा त खुबैब आका जे कदमन तां कुर्बान करे छॾे हा अॼु वाइदो कयो त इंशाअल्लाह तव्हां सां गॾिजी करे आलिमन जो साथ ॾेई मदीने जे मीर जे ख़त्मे नबूवत जो तहफ़ुज़ कंदासीं कंहिंजो बि हथो हेठि न हुजे त फिज़ा में बुलंद कयो मथां क़बूलियत जी घड़ी हुजे अबा हाँ मारे तवज्जो कजाए मौलाना अनवर शाह कश्मीरी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब में लिखियो आहे न मुसलमानों तव्हां सां ज़िंदा हुजो आख़िरी ॻाल्हि थो बयान कयां मुसलमानों तव्हां सां ज़िंदा हुजो ऐं पंहिंजे आका जे ख़त्मे नबूवत जो तहफ़ुज़ न करे सघूं घोटके वारा बुध जाए मुझा लफ्ज़ न आहिनि मुझा अकाबिर जा लफ्ज़ आहिनि अल्लामा अनवर शाह कश्मीरी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो जेकॾहिं तव्हां सां ज़िंदा हुजो हुज़ूर जे ख़त्मे नबूवत जो तहफ़ुज़ ऐं दिफ़ा न करे सघूं त पोइ मुसलमानों तव्हां असां खां बहितर घिटीअ में घुमंदड़ रोलू कुतो हिकिड़े ॿिए बुज़ुर्ग पंहिंजी किताब में लिखियो आहे मुसलमानों तव्हांजी ज़िंदगी जा 50 साल न 25 साल न 10 साल न 1 साल न 6 महीना न 1 महीनो न 1 हफ़्तो बि न 1 ॾींहुं बि न अधु ॾींहुं बि न बुज़ुर्ग पंहिंजे किताब में लिखियो मुसलमानों जेकॾहिं तव्हां पंहिंजी सॼी ज़िंदगीअ में सिर्फ़ हिकिड़ो कलाक आका जे ख़त्मे नबूवत जो तहफ़ुज़ कयो न त बि बेफ़िक्र रहिजो इंशाअल्लाह क़यामत जे ॾिहाड़े तव्हांखे आका जी शफ़ाअत ज़रूर नसीब थींदी वो तैयार हो इंशाअल्लाह भाड़ी भाड़ी वाइदो न कर मुजाहिदन जो मां सुभान अल्लाह ॿुधण आयो हां मुजाहिदन जी इंशाअल्लाह ॿुधण आयो हां हर महाज़ ते आलमन जेकॾहिं सॼो त मैदान ते निकिरंदासीं मथन सां कफन ॿधी निकिरंदासीं घर वारनि सां मोकिलाए निकिरंदासीं चओ त इंशाअल्लाह जेसी ताईं जिस्म में जान आहे रत जो आख़िरी कतरो मौजूद आहे उलमाए हक़ उलमाए देवबंद जो साथ ॾींदासीं ऐं इंशाअल्लाह हिननि ज़ालिमनि खे पाकिस्तान जी धरतीअ तां भॼाए जिंद छॾाईंदासीं मां जेको चयो अल्लाह तबारक व तआला मंज़ूर व मक़बूल फरमाए काफ़ी अकाबिर वेठा आहिनि उन जा ईमान अफ़रोज़